नाज़िन लाड़काणे में हलंदड़ लॉकडाउन सबब ईद की खरीदारी में तेज़ी न आई है, जैं सबब दुकानदार तबको सख्त मायूस है। तफ़सील ॾिसूं था अकरम शेख की हिन रिपोर्ट में। ईद उल अज़हा में बाक़ी कुछ ॾींहं बचा, खरीदारी में इजाफ़ो न थी सघियो। लॉकडाउन सबब मुतासिर बणियल अवाम शहर की दिल रेशम गली शाही बाज़ार सूर्यापदर में खरीदार न पहुता, जंहिं करे बाज़ारूं वीरानीअ जो ॾेख ॾियण लॻियूं। अहिड़ी सूरत हाल ते वापारियुनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। इन हवाले सां दुकानदारनि मेहरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मार्केटूं ॾिसो पिया ख़ाली लॻी पियूं आहिनि। हीअ ॾिसो पिया लॉकडाउन वग़ैरह जेके इहे थी विया आहिनि, इन सिलसिले में यकीन कयो हर माण्हू परेशान लॻो पियो आहे। हिकु त छंछरु आचर मार्केट बंदि थी रहे, ॿियो इहो 7 बजे मार्केट बंदि थी थिए। इन थोरे अरसे में थोरे टाइम में न दुकाननि जा ख़र्च था निकिरनि, न को बिजली जा बिल, न को दुकान जूं मसवाड़ियूं। यकीन कयो त सफ़ा माना परेशानी माना दुकानदारनि खे वठी वई आहे। हीअ ईद जेकी आहे तमामु जेकी आहे कमज़ोर वई आहे। हिकु त लॉकडाउन जो मसइलो आहे, ॿियो ईअं आहे त दुकानदार वीचारा चङा भला 80-80 हज़ार किरायो आहे, 40-40 हज़ार मुलाज़िमनि जो पघारूं आहिनि, 20-20 हज़ार। तमामु जेके आहिनि दुकानदार हिन वक़्तु जेके आहिनि तमामु परेशानी आलम में गुज़ारे वेठा आहिनि। तमामु में तमामु जेको आहे माण्हुनि खे तकलीफ़ आहे। हीअ हिकु ईद जेकी आहे अलाह जी महिरबानीअ सां ईअं हले त रिज़्क़ त अलाह ॾियण वारो आहे, पर उहा शइ न आहे जीअं ईदुनि जे हिसाब सां रश थींदी आहे। अवां बि ॾिसंदा आहियो त पेर पाइण जी रेशम गलीअ में जाइ न हूंदी आहे, लेडीज़ बि हूंदी आहे, जेंट्स बि हूंदी आहे, तमामु घणी ख़रीदारी थींदी आहे। पर हिन दफ़े तमामु जेको आहे सुस्त रफ़्तार में वई आहे ख़रीदारी। वजह इहा आहे त लॉकडाउन जो मसइलो आहे, ॿियो माण्हुनि जी गुरबत जो मसइलो आहे। माण्हू 5 महीननि खां बेरोज़गार वेठा आहिनि, चङा भला दुकानदार रेड़ियुनि वारा। त उहे 5 महीननि जे अंदरि त न असांजी हुकूमतुनि को ख़्यालु कयो आहे, न सिंध हुकूमत ख़्यालु कयो आहे, न असांजो वफ़ाक़ ख़्यालु कयो आहे। 50% जेको रेशो आहे घटि आहे। लॉकडाउन रहियो आहे तमामु। लॉकडाउन में माण्हू खे कारोबार न हुजण जी सूरत में त ख़रीदारी जो रेशो जेको आहे तमामु घटि आहे हिन वक़्तु। त ॾिसो था दुकान जेको आहे सो तमामु हिकिड़ो बंदि वारो माहौल हुयो। कारोबार हिन महिल ताईं जेको आहे सो ठीकु तरह सां न आहे। माण्हू खाइण में आज़ुरता आहिनि त जेका लटो काॾां वठंदा। असां टेलर मास्टर आहियूं, असां वटि त को कमी कोन्हे को। जेका हिकु ड्रेस ठाहियूं था त ॿी चऊं अलाह करे ॿियो ड्रेस अचे त असां कटिंग कयूं। जेका त बहरहाल हिन ईद में ॾाढो ॾुखियो जान थियो आहे। मज़ो कोन्हे को ईद में, माण्हू वटि पैसो न आहे, लॉकडाउन लॻो पियो आहे। 3 ॾींहं दुकान बंदि आहे, 4 ॾींहं खुलियल आहे। वापारियुनि सां बि मोह नथा ॾेई सघूं, परेशान आहियूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त वफ़ाक़ी सरकार महांगाईअ सबबु परेशान बणिजी वियल ग़रीब अवाम खे रिलीफ फराहम करण लाइ जल्द खां जल्द कोशिशूं वठे त जीअं को बि माण्हू ईद जी ख़ुशियुनि खां महरूम न थी सघे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेहरान टीवी न्यूज़, लाड़काणो।